हलो हाँ खड़ी तेज थी है कवटी पोया सिंधी में तो तव्हां खे समझाया छो चाहिए हलो हलो दरगाह ते पेटियूं रखियो न जंहिंमें नज़र नियाज़ माण्हू विझंदा आहिनि पैसा विझंदा आहिनि पेटियूं रखियो हर दरगाह ते रखियो बेटा जे दरगाह ते पेटी रखी आहे वञो समन ते पेटी रखी आहे ओ लाहौर वारो बुजुर्ग दातागंज में पेटी रखी आहे हलो सेवण कलंदर वञो उन ते पेटी रखी आहे माण्हू नज़र नियाज़ अची उन पेटी में विझंदा पैसा विझंदा माइयूं वरी ज़ेवर छा का चूड़ी विझंदी का नथ विझंदी को फुल्को लाइ विझंदी त का कहिड़ी शइ विझंदी सभु पेटी में उन पेटी के जेके ताला लॻा पिया आहिनि न से हेॾा ताला न उठ जे मथां जेका पेटी के ताला लॻा पिया आहिनि हा न पेटी के ताला लॻा पिया आहिनि अरे साईं जेको सुतो पियो आहे उनजे पासे में पेटी रखी आहे चोर उहा पेटी भॼी पैसा कढे वञनि साईं उन्हनि खे पंहिंजा कपिड़ा नथो बचायो वग़ैरह तोखे पतना बधाईंदो करे जेको वो पेटी जा पैसा का चोर कढण तॾहिं त हेॾा ताला हणी छॾियो आहे ताला छो त आयो साईं वेठो आहे हा जेको पंहिंजी पेटी नथो बचाए सघे थो तोखे पटकण बधाईंदो मत छॾी अथव कौम सॼी शिरक में काहे पई आहे मुशरिक थी विया अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे न आहे सॼणो अल्लाह खां सवाइ ॿिए खे ओ मुंहिंजा रब पोइ दर्द में तूं पिनी ॾिस न दर्द में पिनी ॾिस न तो ॾिस कमु करे त नथो करे अल्लाह खां सवाइ ॿिए खे सॼणो जाइज़ कोन्हे अल्लाह खे पुकारबो हा खबरदार हलंदा समन में आखे वेठो बुजुर्ग इहो आहे ॿियारी परे मौलवी साहिब वो ज़मान सरकार मूंखे पुट ॾे वरी हिकिड़ो पंजाबी वियो आहे जो मैनू पुत्र ॾे वो तो पंजाबी में ॻाल्हाईंदो न हाँ वरी उते उर्दू वारो वियो मुहाजिर मुझे बेटा चाहिए थोड़ी देर का पोइ वरी पठान वियो आहे सो पोइ डकर्त मडो कर थोड़ी देर का पोइ वरी हिकिड़ो अंग्रेज आयो हाणे साईं खां पुछूं त भला सभु ॿोलियूं सम्झी वे जे सब बोलियूं समझे तो पो इहो शान मुझे रब जो हलो इन दरगाह ते गूंगो वियो आहे हाणे गूंगो बीठो आहे दरगाह ते हाय हाय अल्लाह 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 के रसूल फरमाया तो जे दिल में जेके ख्याल था तनन तो जे दिल जे सदने ख्यालन के बेजाण वारो रब्बा